सब्सक्राइब कयो रियाज़ एडिट यूट्यूब चैनल के ऐं घंटी जे आइकन ते लाज़मी क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलंदी रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट रियाज़ हुसैन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब हिंगोर जो यूट्यूब चैनल। दोस्तों, महबूब भाई चैनल में तव्हांखे यूट्यूब मुतालिक़ काफ़ी सारा वीडियो मिली वेंदा ऐं ख़ासि करे टेक्नोलॉजी जे बारे में तव्हांखे हिते ॼाण मिली वेंदी त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो। दोस्तों, मां एक ग्राफिक डिज़ाइनर आहियां ऐं फ़ोटो एडिटर भी आहियां। मां पंहिंजे चैनल ते पिक्सल लैब हवाले सां ऐं कैन मास्टर जे हवाले सां ऐं डिज़ाइन ऐप जे हवाले सां काफ़ी वीडियो पंहिंजे चैनल रियाज़ एडिट ते अपलोड कया आहिनि। कार्टून इमेज कीअं ठाहिजे डिज़ाइन ऐप में, ऐं दोस्तों यूट्यूब जो इंट्रो कैन मास्टर में कीअं ठाहिजे ऐं पिक्सल लैब में लोगो कीअं ठाहिजे। अगरि दोस्तों तव्हांखे लोगो ठाहिणु नथो अचे ऐं तव्हांखे कार्टून में नथी ठाहिणु अचे त अचो मुंहिंजे चैनल ते। मुंहिंजे चैनल जो लिंक हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो या तव्हां हिते सर्च कयो रियाज़ एडिट्स। ऐं मुंहिंजे चैनल जी पे रिज़ल्ट मिली वेंदी तव्हांखे। ऐं दोस्तों तव्हां मुंहिंजे चैनल ते क्लिक कयो ऐं दोस्तों तव्हांखे हिते यूट्यूब इंट्रो जे हवाले सां काफ़ी सारा वीडियो मिली वेंदा ऐं लोगो जे हवाले सां तव्हांखे हिते काफ़ी सारा वीडियो मिली वेंदा। तव्हां ॾिसी सघो था लोगो कीअं ठाहिजे ऐं फ्रेम ऐं बॉर्डर कीअं लॻाइजनि व्हाट्सएप स्टेटस में ऐं कार्टून इमेज कीअं ठाहिजे। ठीकु आहे दोस्तों, तव्हां हीअ सारा वीडियो ॾिसी सघो था। त दोस्तों अॼु हिन वीडियो में पाण सिखंदासीं कार्टून इमेज चंद सेकंड में कीअं ठाहिजे, उहो बि मोबाइल ऐप में। तो दोस्तों हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे आइकन ते ज़रूरु क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नए वीडियो जी अपडेट मिलंदी रहे। त दोस्तों वीडियो खे शुरू था कयूं। तो दोस्तों अॼु पाण सिखंदासीं त कार्टून में चंद सेकंड में कीअं ठाहिजे, उहो मोबाइल ऐप में। दोस्तों हीअ तव्हां ऐप ॾिसी रहिया आहियो, मीटू ऐप जो नालो आहे। हिन ऐप जो लिंक मां तव्हांखे वीडियो जे आख़िर में ॾेई छॾींदुसि ऐं तव्हांखे डाउनलोड करण में सेखारींदुसि। काफ़ी सारा दोस्त चवंदा आहिनि त डाउनलोड कोन थी थिए, तो सॼो प्रोसेस तव्हांखे ॿुधाईंदुसि त कीअं हिन ऐप खे डाउनलोड कजे। दोस्तों हिन ऐप खे पाण ओपन कंदासीं त हिन जो इंटरफेस खुली ईंदो। त दोस्तों लिखियलु आहे मीटू AI, तव्हां हिन ते क्लिक कयो ऐं दोस्तों तव्हांखे हिते ॿुधाईंदो न त तव्हां वटि अगरि नेट ऑन आहे त हीअ ऐप कार्टून में ठाहींदी यानी वर्क कंदी। अगरि नेट ऑफ आहे त हीअ बिल्कुलु बि वर्क यानी कमु कोन कंदी कार्टून में ठाहिण में। त दोस्तों तव्हां पहिरें पंहिंजो नेट ऑन कयो इंटरनेट, हुन खां पोइ हिते अचो आर्ट बोर्ड ते क्लिक कयो सेकंड ऑप्शन ते ऐं ट्राई नाउ ते क्लिक कयो। ऐं दोस्तों ॿ ऑप्शन अची वेंदा, ओपन कैमरा, सिलेक्ट एल्बम। मां हितां एल्बम में वेंदुसि, हीअ पिक खणा दोस्तों। हीअ ऑटोमेटिकली दोस्तों हिनखे कार्टून में ठाहे छॾींदो। हूअं त काफ़ी ॾुखियो आहे कार्टून में ठाहिणु। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो बिना महिनत हिन कार्टून में ठाहे छॾियो आहे चंद सेकंड में। पाण जो इफेक्ट मटाईंदासीं, तव्हां सेकंड ऑप्शन ते क्लिक कयो ऐं तव्हां हितां को बि इफेक्ट ॾेई सघो था। मां ही गो फॉर ॾींदुसि, हिते क्लिक कंदासीं। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो बिना महिनत जे कार्टून में ठही वियो आहे। असां का महिनत कोन कईसीं, बसि रुगो फ़ोटो वयूंसीं ऐं कार्टून में ठही वियो। ठीकु आहे दोस्तों। त दोस्तों हितां ॿियो फ़ोटो आणींदोसांव। त दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन ॿियो फ़ोटो बि कार्टून में क्रिएट करे छॾियो आहे। पाण वरी सेकंड ऑप्शन में ईंदासीं, वरी फर्स्ट ते क्लिक कंदासीं। पाण हिते कॉन्ट्रास्ट ते क्लिक कंदासीं त पहिरें हीअं विझी कार्टून में ठहण खां पोइ बाद में हीअं पियो लॻे। ठीकु आहे दोस्तों। त दोस्तों फ़र्क़ु त हूंदो बिना महिनत जे फ़ोटो कार्टून में ठाहिण में ऐं जेको माण्हू महिनत थो करे कार्टून में ठाहिण में, त ॿिन्ही में वाधे फ़र्क़ु त आहे। पर पोइ बि हीअ सुठो पियो लॻे कार्टून में। पाण खे सेव कंदासीं त दोस्तों हीअ फ़ोटो सेव थी वियो आहे। दोस्तों हाणे मां तव्हांखे हिन ऐप जो लिंक थो ॾियां, तव्हां अचो मुंहिंजे चैनल ते ऐं दोस्तों कम्यूनिटी ते क्लिक कयो ऐं दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो मीटू ऐप लिंक।
हिन लिंक ते क्लिक कयो ऐं तव्हां कंहिं ब्राउज़र ओपन करे छॾियो। ऐं मीटू ते क्लिक कयो ऐं दोस्तों तव्हां 3 डॉट ते क्लिक कयो, डेस्कटॉप साइट ते क्लिक कयो ऐं थोरो हेठि अचो दोस्तों, डाउनलोड ते क्लिक कयो। आई एम नॉट ए रोबोट तव्हां इन ते क्लिक कयो। तो दोस्तों ये ॾिसी रहियो क्लिक हेयर टू कंटिन्यू, तव्हां क्लिक कयो ऑप्शन ते ऐं दोस्तों तव्हां ॾिसी रहियो 10 सेकंड खां पोइ हीअ लिंक ॾींदो, तव्हां उन लिंक ते क्लिक कजो ऐं दोस्तों ॾिसी रहियो तव्हां सेकंड हली रहिया आहिनि, जीअं सेकंड ख़तमु थींदा पाण खे लिंक मिली वेंदी। ऐं दोस्तों तव्हां हेठि अचो, गेट लिंक ते क्लिक कयो। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ ऐप ओपन थी वियो आहे, तव्हां डाउनलोड ते क्लिक कयो ऐं पंहिंजे मोबाइल में इंस्टॉल कयो। ठीकु आहे दोस्तों, तो उम्मीद हो कि तव्हांखे अॼु वीडियो पसंदि आई हूंदी, कमेंट करे राय ॾींदा ऐं दोस्तों मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।